हुन पंहिंजा हथ धोई पोयां लिकाए छॾिया आहिनि। ठूठ खे ठूठ हणी मिलण जी मौसम में सर्जिकल मास्क चपनि पिया मुर्क चोराए बूथ ॿधी चुका आहिनि। आख़िर मां खोप पधरो थी ॾेजारण थो घुरे। ॾिसो त सही सैनिटाइज़र टिश्यू मास्क ऐं पास्ता पैसनि जा पर पाए सॼी दुनिया जे दुकाननि मां उॾरी घरनि में कचहरियूं पिया कनि। कचहरियुनि जा मौज़ू घणो करे अॼोके इंसान जा पस्त इख़लाक़ी क़दुर आहिनि ऐं ख़ुदगर्ज़ी आहे। सरहदनि जे पार खां सुॾका ॿुधण अचनि पिया। नक ऐं वात अॻे ई कैद में आहिनि। कलर खे बंदि नथो करे सघिजे। मीडिया खे बुंझी ॾियण सां छा वरंदो? किथे त भला को ॾियो ॿरण घुरिजे। माण्हू खोप ऐं हिरास जी चादर में पाण खे वेड़े बिरनि में लिकंदा था वञनि। हालांकि हर इंसान खे मौत जो ज़ाइक़ो चखणो आहे। ख़तरो आहे त किरोना जी हेबत माण्हुनि खे मौत खां अॻु मारे न छॾे। रब ते यकीन पहिरीं ऐं आख़िरी कोलार में दुआऊं रद थी जमा न थींदियूं। बेशक जिते हू जब्बार ऐं कहार आहे उते गफूर रहीम आहे। अला माफ़ी ॾिसूं था हथ खे हथ जो छुआओ कॾहिं तो नसीब थिए। ॾिसूं था हथ जो हथ